सजनों अज अस वक्त मौजूद आहियूं असांजो इंतहाई महबूब दोस्त आर के प्रकाश खिपरे में असांजे जेको कोहली बिरादरी में हिकिड़ो वॾो नालो कमाईंदड़ ऐं सोशल मीडिया तमामु वायरल हूंदो आहे। ऐं अॼु जेका असां हिन ग़रीबाणे आशियाने ते पहुतासीं असांजो इंतहाई महबूब दोस्त आहे केवल रामाणी साहब। दोस्तो अॼु खां तक़रीबन मुंहिंजो अंदाज़ो आहे कि 8-10 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे त रोड हादसे में जेका असांजा महबूब दोस्त ॿ दोस्त असांजा जेके आहिनि मोहन प्यारे ऐं झामन राणा झामन दास जेको आहे सो एक्सीडेंट थिया ऐं असांजो प्यारो दोस्त भागचंद जेको आहे सो हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। सो ॾाढो अफ़सोस थियो। ऐं इहो ई चवंदुसि असांजे हिन महबूब दोस्तनि जे लाइ त भॻवानु असांजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे जल्द सिहतयाब करे ऐं असांजे प्यारे दोस्त महबूब दोस्त ऐं टिकटॉक ते ऐं फेसबुक ते मशहूरु भागचंद जेको सो कोहली असांजो दोस्त उहो फोत थी वियो। उन लाइ असां दुआ घुरूं था त भॻवानु उनखे स्वर्ग जो वासी करे। जी प्रकाश छा चवंदो हिन हवाले सां? यार इहो असांखे ॾाढो अफ़सोस थियो ऐं वधीक त जेके दोस्त अची रहिया हो त असांजी दावत ते अची रहिया। इन सां मूंखे थिए थो त सजन खां घणो अफ़सोस त मूंखे थिए थो जो मूं हुननि खे घुराया हुयो पंहिंजी दावत ते ऐं आऊं तॾहिं ते बि हिते वियो हुयुसि। ऐं अफ़सोस त सभ खां वॾो हीअ आहे त हू मतिलबु माउ पीउ जो पुटु हिकिड़ो हो। सही 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 वॾो असांखे बहरहाल जिस अचण वञण ये दावतूं पाण कंदा खाईंदा रहंदा आहियूं घुमंदा फिरंदा रहंदा आहियूं केतिरा ॼणा वीचारो असां वटि आयो अॻे बि ईंदो आहे पाण हुते हलंदा रहंदा आहियूं। बहरहाल बहरहाल ॻाल्हि हा ॻाल्हि नसीब जी आहे। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती।